केले ऐं ॾाढ़ूं जियां अंगूर खे बि जन्नत जो फ्रूट चयो वेंदो आहे। अंगूर पंहिंजे मिठे ऐं वणंदड़ ज़ाइके जे करे सभ खे पसंदि हूंदो आहे। अंगूर जा आम तौर ते 3 क़िस्म हूंदा आहिनि जेकी न रुगो वणंदड़ पर सिहत जे लाइ बि तमामु घणा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। अंगूरनि में ताक़तवर एंटी ऑक्सीडेंट्स ऐं फाइटोन्यूट्रिएंट्स जो झझो मिक़दार हूंदो आहे जेकी कैंसर जो सबबु बणजंदड़ केतिरनि ई फ्री रेडिकल्स जो ख़ात्मो करण सां गॾु रत जी रगुनि खे खोलींदा आहिनि जंहिंसां ब्लड प्रेशर नॉर्मल रहंदो आहे। इन सां गॾु अंगूरनि में मौजूदु रिसोट्रोल चमड़ीअ खे वधंदड़ उमिरि जे असरनि ऐं ॿियनि मसइलनि खां महफ़ूज़ बणाईंदो आहे। हिक तहक़ीक़ में चयो वियो आहे त 100 ग्राम अंगूरनि में 191 ग्राम पोटाशियम मौजूदु हूंदो आहे जेको गॾियल सिहत जे लाइ जादुई फ़ाइदनि खां घटि नाहे। अंगूर अखियुनि जी सिहत जे लाइ बि तमामु घणा फ़ाइदेमंद सम्झा वेंदा आहिनि। अंगूरनि में रिसोराट्रोल नाले हिकु अहिड़ो जुज़ मौजूदु हूंदो आहे जेको रत जे वहिकरनि खे तेज़ करे थो जंहिंसां ज़हनी सलाहियत बहितर थींदी आहे। अंगूर खाइण सां ज़हनी कमज़ोरी ख़तमु थियण सां गॾु अल्ज़ाइमर जे मर्ज़ खां बि बची सघिजे थो। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त रोज़ अंगूर खाइण सां संदनि जे सूर मां बि जिंद छॾाए सघिजे थी। अंगूरनि में केतिरनि ई क़िस्मनि जा पॉलीफेनोल्स मौजूदु हूंदा आहिनि जेके गोॾनि ऐं जोड़नि जी कारकरदगी बहितर बणाईंदा आहिनि। न रुगो एतिरो पर अंगूर खाइण सां दिली ॾुख सूर ऐं तकलीफ़ूं बि ख़तमु थींदियूं आहिनि ऐं माण्हू खे सुकून मिली वेंदो आहे।